इहो मस्तन जो मस्त थव सचो सतराम। इहो ॾाढो ज़बरदस्त थव सचो सतराम। अर्थ, जेको बि मालिक जी मस्ती या ध्यान में पाण खे समाए थो छॾे त पोइ उन जे अॻियां को मसइलो न आहे ऐं हू सभ खां मथां आहे। मक़सद, दुनी साहिब जे हिन पद में असांखे ॼाणायो वियो आहे त जेको बि इंसान प्रभु जी मस्ती में मस्त, उन जे गम में गलतान या सिमरन में सरपण थो रहे त पोइ हुन जो मान सभ खां मथां आहे। छाकाणि त हू ॿियो कुझु बि नथो सम्झे। हू दुख ऐं सुख खां दूर, सच जो सौदागर, कंहिंजी बि परवाह खां परे, दिनीवी अमीरी ग़रीबी खां ग़ाइब, सिर्फ़ ऐं सिर्फ़ सचे जे स्नेह ऐं प्यार जो मतलाशी थो ऐं बाक़ी दिनीवी सुख दुख खे सम करे थो सम्झे ऐं हू हक़ीक़त तरफ़ गामज़न आहे। साईं कन्हैयालाल साहिब जन में इहे सभु खूबियूं हुयूं जेके कंहिं सचे दरवेश या फ़क़ीर में हुजण घुरिजनि। हू कॾहिं बि कंहिंजी कूड़ी खुशामद न कंदा हुआ ऐं सभिनी खे प्यार वरी अहिड़ो ॾिनऊं जो हर हिकु सम्झंदो हो त साईं मुंहिंजो आहे। हुन जी नज़र में अमीर ऐं ग़रीब बराबरि हुआ। उहो ई कारण हो जो केतिरा ई भिटकियल उन जी शरण में अची सचे जा शीदाई थिया। कंहिं पहुतल संत खे दिनीवी दुख न सताईंदो आहे अगरि उन खे को ॾुख बि थींदो आहे त जॾहिं मालिक जी राह नाले ते को ॾोह थिए या रुकावट अचे। दिनीवी दुख सुख खे फ़क़ीर मालिक जो प्रसाद सम्झी क़बूल कंदा आहिनि। साईं कन्हैयालाल साहिब जन खे जॾहिं इच्छा अनुसार आख़िरी समय में पूज देवरी साहिब ते आंदो वियो त सचे सतगुरु साहिब जन जी तस्वीर ॾांहुं निहारे मुश्की रहिया हुआ ऐं डॉक्टर अर्जन दास जे पुछण ते साईं तबियत कीअं आहे त फरमायाऊं तापते त मूंखे को बि ॾुख न आहे, का तकलीफ़ न आहे। ऐं चाखड़ियूं साहिब पंहिंजी पेशानी मथे ते रखाए सचे सतगुरु साहिब जन जी देवरी साहिब जो दर्शन करे अखियूं बंदि कयाऊं ऐं वञी सचे में समाया। दुनी साहिब जे हिन पद मां असांखे ॼाण थी पवे त जेको इंसान मालिक में मस्त थो रहे त पोइ हुन अॻियां को दुख न आहे, सभु सुख में शामिल आहिनि। इहो दूल्हा दरवेश थव सचो सतराम। ॾींदो मुश्किल न पेश थव सचो सतराम। अर्थ, जेको बि जीव संत जी शरण थो अचे त पोइ हुन जा सभु दुख कष्ट दूर था थियनि। मक़सद, दुनी साहिब जे हिन पद में असां ते वाज़े कयो वियो आहे त सतगुरु जी दावन में अचण वारे खे कॾहिं बि को दुख या गम या सख़्ती वेझो नथी अचे। मिसाल, कंदकोट जो मनूराम जेको गुदाम ते नौकरी कंदो हो ऐं कागज़ जो कमु संभालींदो हो, तंहिं जॾहिं बैंक में चेक मोकिलियो त पास न थियो। पुछण ते पतो पियुसि त तुंहिंजा पैसा अॻ में चेकनि रस्ते ख़तम थी चुका आहिनि। खाते मिलाइण ते हुन खे हिकु अहिड़ो चेक पंहिंजे चेक बुक मां मिलियो जेको शुरू खां निकितल हो। मालिक हिन खे बेईमान चवण लॻा। तॾहिं ही साईं दूल्हा दरवेश वटि आयो ऐं रोई अहवाल कयईं। तॾहिं साईं जन फरमायो, घबराए न, वञी सचे सतगुरु साहिब जन जी देवरी साहिब में अरदास करे वेही रहो, सभु ठीक थी वेंदो। हुन ईअं ई कयो ऐं राति जो इशारो मिलियुसि त पैसा हुन माण्हू वरिता आहिनि ऐं वञी खातो सिधो कर।
सवेरी वञी उन सां मिलियो जंहिं पैसा बासिया ऐं मनूराम पंहिंजी परेशानी खां आज़ाद थी अची मालिकनि जी शरण वरिती। हिन पद मां असांखे इहा सम्झ पवे थी त कॾहिं बि का परेशानी थिए त अची सचे जी शरण वठूं ऐं दुख दर्द दूर करायूं, उन ई में असांजी चङाई आहे। इहो ग़रीबनि जो सहारो अथव, सचो सतराम, सचो सतराम चो, सचो सतराम। अर्थ सिर्फ़ सचे जो सिमरनी हिन भवसागर मां पार करे थो ऐं औखी वेल आधार बणिजे थो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में वाज़े कयो वियो आहे त हे इंसान, इन ई सर्वव्यापी सर्व सुखदाता जो सिमरन कर ऐं उन जो ई नाम जप, जेको औखी वेल या अंत समय तुंहिंजो आधार आहे। सिंध जो सदा हयात संत अमर शहीद कंवरराम साहिब टंडे आदम में भगत कंदे फरमाए रहिया हुआ त इंसान अमीर या ग़रीब पैसे सां नथो बणिजे, पर उहो कर्मनि जो लेख आहे त कर्मनि सां केरु ग़रीब ऐं केरु अमीर आहे। दुनिया जी अमीरी कुझु ॾींहंनि जी आहे, हिते ठाहे केतिरो ठाहींदासीं जॾहिं त आख़िर पाण बि न रहंदासीं। इंसान हिन दुनिया में उन ई ॿार वांगुरु गुम थी वियो आहे। जीअं माउ पुट खे चयो त तुंहिंजो पीउ बीमार आहे, दवा वठी अच। ॿार ॿाहिरि वियो ऐं तमामु देरि थी वई त हुन ॿिए वॾे पुट खे मोकिलियो त भाउ खे ॾिसी अच। वॾे भाउ ॾिठो त नंढो तमाशी थी बीठो आहे ऐं हू उन खे ॾिसण में मगन आहे ऐं असल कमु विसारे वेठो आहे। सो असां बि असल मालिक खे विसारे हिन दुनिया रूपी तमाशे में पाण खे गलतान करे छॾियो आहे ऐं उन ई करे दुख गुज़ारे रहिया आहियूं। असां सिर्फ़ु दुनिया जो सहारो वठी रहिया आहियूं। पीउ पुट जे सहारे लाइ परेशान आहे त वरी पुट पीउ जे लाइ। सभु सहारा केतिरो वक़्तु हलंदा, सभु नासवंत आहिनि ऐं थोरे वक़्त लाइ। असल सहारे जी तलाश करियो, जीअं नंदियूं कंदियूं आहिनि। नदी पहाड़ तां हले थी, एसि ताईं किथे बि आराम नथो अचे जेसि ताईं वञी समुंड सां मिले। विच में केतिरियूं बि रुकावटूं अचनिसि, वर वकड़ खाईंदे पाण खे पतोड़ींदे एसी ताईं हलंदी रहंदी जेसि ताईं समुंड ताईं पहुचे ऐं पहुचण ते समुंड नदी जो स्वागत करे थो ऐं हमेशह लाइ पाण में समाए छॾे थो। असांखे बि पंहिंजी ज़िंदगी सचे सतगुरू खां नाम जो रस्तो वठी हाणे सां उन ई सचे रस्ते ते हलणु घुरिजे, जीअं पंधु कंदा हली परमात्मा जी दरबार में पहुचूं ऐं पोइ हू समुंड वांगुरु पाण में समाए हिकु करे छॾींदो ऐं आत्मा हमेशह लाइ परमात्मा में समाइजी वेंदी ऐं उबदी सुकून मिलंदो। ही दुनिया दोखो आहे, हर जीव खे फासाए रखे थी, हर हिकु पाप कर्मनि में पूरो आहे, पर अंत में को बि कंहिंजो सहारो नथो बणिजे। जंहिंजे लाइ पाप कजनि था उहे बि चवनि था त असांजो छा ऐं पाप जा भाईवार त न आहियूं। पोइ कंहिंजे लाइ करियूं, पर इंसान जॾहिं सतगुरू जो सहारो थो वठे त ही भवसागर पार लंघे थो। दुनिया सभु दरिया कोको तारू तंहिंमें, हिकिड़ी लहर लोभ जी ॿियो आतिश थियसि आड़ा, तालिबनि तिखा मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं। इहा भगत हिकु चोर ऐं राज़न बि ॿुधी रहियो हो, जेको आयो त उन ई ख़्याल खां हुयो त मन कुझु हथ लॻे, पर मालिक जी रहमत अहिड़ी थी जो हुन खे सभु कुझु हथ लॻो, याने अंदर जी ताकी खुली पई। हिन सोचियो त मूं हिन दुनिया रूपी दरिया में गोता खाधा आहिनि, पर हाणे भगत साहिब जो सहारो वठी इहो पार कंदुसि ऐं वञी मालिक सां मिलंदुसि। भगत बंदि थी
ऐं हीउ अची भगत साहिब जे चननि ते किरियो। ॻोढ़ा ॻाल्हण लॻो, ॻोढ़नि सां हिन जा पाप ॻरण लॻा ऐं भगत साहिब खणी खेसि गले सां लॻायो ऐं पोइ त हू रोज़ नाम जो सिमरन करण लॻो। ऐं जेका राति अॻे हू बुराई में गुज़ारींदो हो, हाणे रातियूं सजायूं करण लॻो ऐं सभु हिन खे संत करे इज़त करण लॻा। ऐं आख़िर में सॼे शहर खे घुराए चयाईं, भगत साहिब जेको असांखे सचे सतराम तरफ़ रस्तो ॾिनो, अॼु असां उन मालिक सां वञी मिलिया आहियूं। सो जीवन सफल थियो ऐं तयारी आहे। ऐं पोइ सभिनी खां मोकिलाए मालिक जो ध्यानु धरे चादर पाए सुम्ही रहियो ऐं वञी मालिक सां मिलियो। हिन मां असांखे ॼाण पवे थी त हक़ीक़ी सिमरन में ई सचो सुख आहे ऐं सचे सतगुरु जो सहारो ई भव सागर पार पहुचाए थो।